फरीदाबाद में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घाटे टोड़ वाध करण ख़िलाफ़ शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुकूमत तरफ़ां तेल महांगो करे अवाम मथां बम केराइण ख़िलाफ़ छती नारेबाज़ी कई वई। पेट्रोल महांगो थींदे ई ट्रांसपोर्ट वारा किराया वधाए छॾिया आहिनि, जॾहिं त आम वाइपे जी शयुनि में पिणु इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। रमज़ान जे भलारे महीने में अवाम खे रिआयत सां शयूं सस्तियूं करे ॾियण बजाए अवाम महांगाई जी चकी में पीसिजी रहियो आहे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त तेल जा अघ घटाया वञनि। फरीदाबाद में शहरियुनि रिक्शा ड्राइवरनि, समाजी अॻुवान अली चांडियो, मोहरम बिरोही, माजिद डेरो, शमीर रिंद, अब्दुल जब्बार ख़ासखेली, एहसान बिरोही, असदुल्ला बिरोही, मोहम्मद सिद्दीक चुट्टो जी अॻुवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त ईरान, इसराइल ऐं अमरीका जी टीं जंग हली रही आहे। पाकिस्तान में गवर्नमेंट तेल जूं क़ीमतूं वधाए अवाम मथां महांगाई जो पहाड़ किराए छॾिया आहिनि। हिननि चयो त तेल जी क़ीमतुनि में वाध जे करे ट्रांसपोर्टर भाड़ा वधाए छॾिया आहिनि। आम वाइपे जी शयुनि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे। अवाम खे भलारे महीने में रिलीफ मिली नाहे सघियो। हिननि चयो त महांगाई ते कंट्रोल करे तेल जी क़ीमतुनि में घटिताई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो असां वधाईंदासीं। असांखे ॿीहर ॿुधाईंदा त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घाटे टोड़ इज़ाफ़े ख़िलाफ़ फरीदाबाद में शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। सिंध वफ़ाक़ी हुकूमत सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं जेको राति जे पेट में 55 रुपया तेल महांगो कयो अथनि। ही ग़रीब दोस्त असांजे रिक्शा हलाइनि था या बसनि वारा आहिनि, हिते का सवारी न आई आहे। सभु लाइ परेशान आहिनि, हिकु वेले लाइ परेशान आहिनि। सिंध जा माण्हू ग़रीब मिसकीन आहिनि। जिते जंग आहे उते तेल जो रेट साॻी क़ीमत हले पियो। जिते जंग न आहे हिन मुल्क में उते रेट महांगा कया अथनि। असां अपील कंदासीं मुल्क जे वज़ीर आज़म, पाकिस्तान सदर खे, आर्मी चीफ खे त फौरी तौर नोटिस वठी तेल जी क़ीमत साॻी बहाल कई वञे, न ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो असांजो।